अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशपावर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़बर थियण प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारी जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। ऐं अॼुकल्ह सिंध में या असांजे मुल्क में गर्मी तमामु घणी वधी रही आहे। कल्ह या अॼु तमामु घणी गर्मी हुई ऐं गर्मीअ जे जेके चवनि था त हीट स्ट्रोक या हीट वेव जे करे माण्हू काफ़ी मुतासिर थी रहिया। त असां कोशिशि कंदासीं तव्हांखे इहा ॼाण ॾियूं त गर्मी जो लॻणु छा आहे या उस जो लॻणु छा आहे या हीट स्ट्रोक छा आहे, इन खां बची कीअं सघिजे थो, इन जे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। जेकॾहिं कंहिंखे हीट स्ट्रोक या गर्मी लॻी आहे त उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, इन्हनि सभिनी जे बारे में तव्हांखे ॼाणींदे आहियां। गर्मी खां बचणु कीअं घुरिजे, उनजो इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। उन जेकॾहिं कंहिंखे हीट स्ट्रोक थी वियो आहे त उनखे फ़ौरन जेको आहे सो उते जो उते कहिड़ो इलाजु करे सघिजे थो, उनखे अस्पताल कीअं पहुचाइजे ऐं गर्मी खां बचण जा जेके बि तरीक़ा आहिनि उहे सभु तव्हांखे असां ॿुधाईंदासीं। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको महिमान आहे उहो आहे डॉक्टर शफ़क़त हुसैन अब्बासी, जेके पाण एक्स या साबिक़ा एडिशनल सेक्रेटरी हेल्थ डिपार्टमेंट गवर्नमेंट सिंध आहिनि। ऐं डॉक्टर साहब जो बि काफ़ी कमु रहियो आहे, हेल्थ डिपार्टमेंट में बि रहियो आहे, उनखां अलावा बि रहियो आहे। ऐं डॉक्टर साहब मुख़्तलिफ़ हॉस्पिटलनि जा जेके MS बि रहिया आहिनि। त डॉक्टर साहब खां पुछंदासीं जॾहिं हीट वेव अचे थी त उन में असांखे कहिड़ा बचाव जा तरीक़ा करणा पवंदा या कहिड़े तरीक़े सां असां जेको सो जेकॾहिं हीट खां मुतासिर माण्हू उन्हनि जो इलाजु करे सघूं था ऐं या घरनि में या कहिड़ा एहतियात कजनि, कहिड़े क़िस्म जा खाधा खाइणु घुरिजनि, कहिड़े क़िस्म जा कपिड़ा पाइणु घुरिजनि। ऐं इन जे बारे में तव्हांखे मुकमल ॼाण ॾींदासीं। तव्हां बि फ़ोन करे डॉक्टर साहब खां गर्मी जे लॻण या उस जे लॻण बाबति को बि सवाल करे सघो था। पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे तव्हां पंहिंजे TV जो आवाज़ु घटि रखो त जीअं तव्हांजो आवाज़ु जेको असां ताईं आसानी सां पहुची सघे ऐं तव्हांजो सवाल असां सम्झी सघूं ऐं डॉक्टर साहब तव्हांखे उन्हनि जो जवाबु ॾिए। जीअं त असांजो मौज़ू जेको आहे उहो आहे गर्मी जो लॻणु या उस जो लॻणु ऐं हीट स्ट्रोक। उन सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेको महिमान आहे उहो डॉक्टर शफ़क़त अब्बासी आहे। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहब अस्सलाम वालेकुम। डॉक्टर साहब गर्मी जेका आहे उहा काफ़ी मुल्क में वधी पर सिंध में तमामु घणी आहे। कराची में लास्ट ईयर बि हीट वेव हली वियूं, उन वक़्तु खणी ॼाण कोन हुई, आम माण्हुनि खे बि कोन हुई, एतिरी ख़बर बि कान्हे त एॾी तेज़ी सां गर्मी जेका सा ईंदी ऐं माण्हू हुन में मुतासिर थींदा। हिन दफ़े कुझु इंतज़ाम पहिरीं कया विया आहिनि त जेकॾहिं गर्मी अचे या हीट वेव अचे त उनजो मुक़ाबिलो कीअं करे सघिजे, आम माण्हुनि खे कीअं ॼाण ॾिनी वञे ऐं गर्मी जे बचाव जा जेके तरीक़ा आहिनि उहे कीअं कया वञनि, कहिड़ा इंतज़ाम कया आहिनि। पर सभ खां पहिरीं शफ़क़त साहब मुंहिंजे नाज़रीन खे ॿुधायो त हीअ गर्मी जो लॻणु आहे छा, इहा कीअं लॻंदी आहे? अॼुकल्ह ॾिसो साईं, हीअ जेका थी आहे हिकिड़ी तव्हांजी महिरबानी, तव्हांजे तवसुल सां घटि में घटि असां माण्हुनि खे उहा अवेयरनेस ॾेई सघूं। छो जो हिकिड़ी तमामु थोरी सी एहतियात करण सां माण्हू जी ज़िंदगी बची सघे थी। हिकिड़ी बेहतियाती थोरी रही ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां का इतलाह कोन हो माण्हुनि खे। तंहिं करे 5 साल तव्हां ॾिसो त ईअं सवनि जे हिसाब सां वीचारा माण्हू गुज़ारे विया हलिया ऐं उन्हनि खे ख़बर न हुई त हुनजो इलाजु कीअं आहे, ईअं थींदो छा आहे। हाणे अॼुकल्ह जेको हिकिड़ो वर्ड अचे थो हीट स्ट्रोक थियो ऐं माण्हू मरी वियो। हाणे उनजो थोरो सम्झण जी ज़रूरत आहे त हीट स्ट्रोक आहे छा। त असां जेके इंसान आहियूं ऐं जेके ॿिया मेमल्स आहिनि उन्हनि में हिकिड़ो अलाह साईं सिस्टम रखियो आहे त असां पंहिंजी बॉडी जो टेम्परेचर 98.6 ते मेंटेन रखूं था एनवायरमेंट जे हिसाब सां। ऐं पाण असांखे रखिणो थो पए एक्सटर्नल ऐं इंटरनल एनवायरमेंट खे रखी। जे असां उहो 100 खां टिपे थो त असां चऊं था त हिनखे बुख़ारु थी वियो। बुख़ारु जॾहिं माना थियो, फीवर थियो त 100 खां टिपियो। 104 105 खां मथे जॾहिं थियो त उहो अची वियो तव्हांखे हाइपरथर्मिया जंहिंखे चइबो आहे ऐं उहो ई हीट स्ट्रोक थिए थो। ऐं उन महिल जॾहिं एॾो टेम्परेचर वधे थो माना बॉडी उनखे संभाले नथी सघे पई, टेम्परेचर खे रेगुलेट न पई करे। जेको टेम्परेचर रेगुलेशन जेको सिस्टम आहे उनखे जॾहिं मौजूदु आहे जिस्म में, अलाह साईं जो हिकिड़ो निज़ाम अहिड़ो ठहियलु आहे त तव्हांजे ब्रेन में हिकिड़ा सेंटर्स आहिनि। जीअं तव्हांखे हीट अचे थी तीअं हुतां हिकिड़ा सिग्नल्स निकिरनि था ऐं तव्हांजी सॼे जिस्म जूं नसूं खुली थियूं वञनि, डायलेटेशन पेरिफेरल थिए थी, उन मां तव्हांजी हीट जेका जिस्म मां निकिरणु शुरू थिए थी। ऐं जीअं सर्दी वधे थी त तव्हांजी हीट वरी उनखे संभालण लाइ यकदमि छा थो थिए त तव्हांजो पेरिफेरल सिस्टम में जेके नसूं सुकुड़जी थियूं वञनि ऐं तव्हांजी हीट खे माना त कंट्रोल रोकण जी कोशिशि। मतिलबु गर्मी जे लॻण सां उहो जेको असांजो रेगुलेशन सिस्टम आहे, जेको थर्मोस्टेटस आहे, उहो फेल थो थी वञे। उहो बिल्कुलु फेल थी थो वञे ऐं उहो फेल तॾहिं थो थिए जॾहिं एक्सटर्नल एॾी माना गर्मी आहे जो तव्हांजी गर्मी जॾहिं ॿाहिरि निकिरे थी त उहा उते एब्ज़ॉर्ब थी नथी सघे। हीट जो ॾिसो न तरीक़ो गर्मी जो ई आहे। पाणीअ खे तव्हां बॉइल कंदो त गरम शइ जेका हूंदी आहे उहो थधे ॾांहुं भॼंदी, माना उहा मथे थींदो गरम पाणी मथे थींदो। हेलो अस्सलाम वालेकुम। महिरबानी साईं, केरु था ॻाल्हायो, किथां था? जी सर, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? अॼु असां गर्मी ऐं उस लॻण ते ॻाल्हाए रहिया आहियूं।
डॉक्टर साहब का ये क्वेश्चन आहे त गर्मीअ जे बचाव जे लाइ नंढड़ा ॿार जेके आहिनि जी हेलो उन्हनि जे लाइ डॉक्टर साहब इहो पुछिणो त एयर कंडीशन खां बग़ैर ई जेके ॿार आहिनि ॾाढा माना थी जी विया आहिनि जी त उन्हनि जे लाइ कहिड़ा असां उपाउ वठूं? ठीकु आहे ॿियो को सवाल आहे तव्हांजो? न वधीक वरी महिरबानी तव्हां असांखे फ़ोन कई तव्हांखे चवण डॉक्टर साहब तमामु आसान सवाल हा। त हर कंहिं वटि एयर कंडीशन कोन्हे किथे बिजली बि कोन्हे त गर्मीअ खां नंढड़नि ॿारनि खे कीअं बचाइजे? मां शबीर साहब खे ॿुधाईंदुसि त हिकिड़ो त हीअ जेका हीट स्ट्रोक थिए थी इहा बेसिकली 50 सालनि खां मथे वारे एज में थोरो वधीक मुतासिर थिए थी। ॿारनि में हीट रेगुलेशन जो सिस्टम असां खां कुझु वरी बहितर थिए थो, तंहिंजे करे घणो करे ओल्ड एज वारे माण्हू खे वधीक उहे प्रोन आहिनि हुन में। ॿारनि खे तंहिं हूंदे बि तमामु घणो एहतियात करिणो पवंदो आहे त ॿारनि खे बि तव्हां जेॾी महिल मोकिलियो था त कोशिशि कयो त हुननि खे कपिड़ा अहिड़ा पारायो जेके कॉटन जा कपिड़ा हुजनि ऐं खुलियल कपिड़ा ढिला कपिड़ा हुजनि ऐं उन्हनि खे पाणी जी बोतल हिकिड़ी पाण सां गॾु ॾेई छॾियो त पाणी जेॾी महिल थोरी बुञ लॻे त पाणी वाणी पीअनि ऐं हुननि खे इहो सम्झाइणो आहे त किथे उस लॻे त तव्हां छांव में वेही रहो या मथे ते पाणी आरे छॾियो या घणो करे कोशिशि कयो त उस में ॿाहिरि न निकिरो घरनि में एक्सपोजर जेको आहे न ॿार माण्हू खे जेको आहे उनजो न हुजे कोशिशि उन्हनि खे इहा करे घर में तव्हां छांव में रहो ऐं ख़ासि तौर ते हीअ जेके 2-3 कलाक गर्मी जा थियनि था सुबुह 10-11 खां वठी शाम जो 2 बजे ताईं पीक ते वञी 12-1 थिए थो ऐं पोइ वरी 5 बजे ताईं हलंदो त इहे कुझु टाइम ते हुननि खे कोशिशि कयो त घर मां न निकिरनि एक्सपोजर हुननि जो ॿाहिरि न हुजे उस ते त बहितरु आहे। ऐं थधियूं शयूं हुजनि पाणी वधीक पीअनि पाणी वधीक पीअण सां हुननि खे जेको आहे सो टेम्परेचर रेगुलेशन में फ़र्क़ु पवंदो। हा डॉक्टर साहब वॾी महिरबानी तव्हां असांजे कॉलर खे शबीर खे ॾाढो ज़बरदस्त डॉक्टर साहब तव्हां ॻाल्हि सची त जेको जेॾी महिल पंहिंजे ॿारनि खे छांव में रखो घरनि में रखो गैर ज़रूरी ॿाहिरि न वञनि सिज जे साम्हूं न वञनि ऐं जेकॾहिं का अहिड़ी क़िस्म जी तकलीफ़ थिए त फ़ौरन कंहिं वेझे जेके हीट सेंटर आहिनि उते बि वञी मदद वठी सघिजे थी। पाणी जो इस्तेमालु वधीक करियो पाणी लॻायो बि पाणी पियो बि छो त हुनजो इलाजु जेको हीट जो आहे उहो पाणी आहे। जेठा साहिबु तव्हां ॻाल्हि बि कई त जॾहिं गर्मी जो असांजो जेको हीट रेगुलेशन आहे उहा मुतासिर छो थींदी आहे हिकिड़ी हिन में ख़ासि ॻाल्हि जेका मूंखे लॻे त जीअं हाणे ॾिसो असांजे इंटीरियर में जिकंबाद या नवाब शहरनि में 50 ताईं बि टेम्परेचर वञे थो कॾहिं कॾहिं 49, 48, 50 पर हिते कराची में 40, 42 ते बि हीट स्ट्रोक थिए थो त छा हवा जो हुन में वॾो रूल आहे? हिते हवा बिल्कुलु ज़ीरो थी वञे हुते हवा लॻंदी रहे थी इन जे करे जॾहिं हवा बंदि थी वञे त असांजो जेको थर्मोमीटर आहे जेको रेगुलेट करे थो उहो फेल थो थी वञे गर्मी जे करे। कुदरत जो त सिस्टम अहिड़ो आहे जेॾी महिल तव्हांखे ॿुधायूं त जेॾी महिल गर्मी वधे थी तव्हांखे प्रिस्पिरेशन थिए थी माना पघर निकिरे ऐं पघर निकिरण जो मतिलबु आहे इहो कुदरती एयर कंडीशन आहे माना हुनखे हवा लॻंदी वरी थधाण थींदी त तव्हांजी सर्कुलेशन जेका आहे उनमें छो जो सर्कुलेशन जेका आहे न जेको रत जो जेको हलणु आहे ऐं उनजो गर्दिश जेका आहे उहा ई हिन खे कंट्रोल कंदी आहे हीट खे। हाणे उहा जॾहिं थधी थींदी त ब्रेन ताईं बि उहा जेका थधी हुनजी वेंदी ऐं यकदमि बॉडी जो टेम्परेचर मेंटेन थींदो। पर हवा न लॻण जे करे पसीनो पर जे हवा नथी लॻे ऐं पसीनो निकिरे पियो त फ़ाइदो हुन में एतिरो घणो कोन थो थिए। हाणे ॾिठो इंटीरियर में हवा थोरी वधीक आहे सही आहे जेकवाद या ॿिए पासे ऐं तंहिंखां पोइ वरी इंसान में अलाह साईं इहा बि हिकिड़ी थोरी रखी आहे त जंहिं माहौल में हू रहे थो त आहिस्ते आहिस्ते थोरो घणो हुनखे एडजस्ट थिए थो पर तंहिं हूंदे बि इन्हनि ॻोठनि में इन्हनि इलाइक़नि में थी सघे थो त असांखे इलाही उनजी ख़बर ई न पए। शहर में अलाए माण्हू मरनि था यकदमि टीवी ते रेडियो ते ख़बर में इनखे अॻिते वधायूं था हिकिड़ो कॉलर आहे उनखे शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। जी सर किथां पिया ॻाल्हायो भाउ? किथां पिया ॻाल्हायो मुंहिंजा भाउ? वरी महिरबानी ओठ साहिबु तव्हां असांखे फ़ोन कई डॉक्टर शफ़क़त अब्बासी असां गॾु अॼु असां गर्मी लॻण ते ॻाल्हाए रहिया आहियूं सवाल तव्हांजो छा हूंदो ओठ साहिबु? थोरो ज़ोर सां ॻाल्हाइजो थोरो ज़ोर सां वरी महिरबानी। वालेकुम अस्सलाम। जी ठीकु आहे ॿियो को सवाल तव्हांजो ओठ साहिबु? वरी महिरबानी हो तव्हां असांखे फ़ोन कई तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर साहिबु
ओठो साहब जेको आहे तमामु सुठी सजेशन आहे त जेके वणनि जी घटिताई जे करे बि असां वटि गर्मीअ जो पद वधी रहियो आहे, हवा जी घटिताई जीअं त शहरनि में कराची शहर में वण घटी विया आहिनि, बिल्डिंगूं वधी वियूं आहिनि, त वणनि खे वधाइण सां छा गर्मी घटी सघे थी? बिल्कुलु ख़ासि तौर ते निम जो वण लॻारायो। टेम्परेचर जेको रेगुलेट थिए थो एटमॉस्फेयर में, उहो वणनि सां वॾो फ़र्क़ु थो पए। गर्मी में ऑक्सीजन ज़्यादा थी ॾिसो त सवात में कंहिं ज़माने में तमामु घणा वण हुआ त उन में ओॾीमहिल मां वेंदा हुआसीं थधिकार हूंदी। हाणे जो वण कटे काठियूं उन्हनि विकिरणु शुरू कयूं आहिनि त उन जो बि उन थधे इलाइक़े जो बि टेम्परेचर माना त मतिलबु वण लॻाइण सां अॻिते हली असां इन हीट वेव खां बची सघूं था। ऐं साईं ऑटो साहब पाण समाजी कारकुन आहे, तमामु भलो माण्हू आहे, मूंखे ख़बर आहे त उहो छा आहे त हीअ उन्हनि शयुनि ते अखि रखनि था त हीअ छा थो थिए। हिते माण्हू थी विया आहिनि कारोबारी बिज़नेस, हाणे वणु आहे थोरो वधियो कट ऐं हुनजो काटे विकिणी आहे, ऐं उहो जेको हिकिड़ी वणनि सां दुश्मनी आहे उहा बि माना त हिते अवेयरनेस हुअणु खपे त बाबा मतलब वण बि लॻाइण घुरिजनि त अॻिते असां हिन हीट खां बची सघूं। इस्लाम में चवनि सदका जारिया आहे हिकिड़ो वणु हणणु, हिकिड़ो वणु लॻो जेसिताईं हुनजी छांव में माण्हू वेठा हूंदा इहो फ़ाइदो आहे ऐं हुन मां इलाही माण्हू फ़ाइदो वठंदा। वण लॻाईंदासीं त असां गर्मी जे वेव खां हीट स्ट्रोक खां बची सघूं था। हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। सर डॉक्टर साहब सां हिकिड़ो जेको आहे सवाल करणो हुयो। साईं नालो ॿुधायो, केरु ऐं किथां? निसार अब्बासी लाड़काने खां। वॾी महिरबानी निसार अब्बासी, तव्हां असांखे फ़ोन कई। डॉक्टर शफ़क़त हुसैन अब्बासी असां सां गॾु आहे। अॼु असां गर्मी लॻण ते ॻाल्हाए रहिया आहियूं। तव्हांजो सवाल छा आहे? डॉक्टर शफ़क़त अब्बासी साहब खां सवाल ई आहे त मुंहिंजी उमिरि 56 साल आहे। 13 साल मां डायबिटिक जो पेशेंट बि रहियो आहियां। उन खां अलावा हाइपर टेंशन बि मूंखे रहे थो ऐं डिप्रेशन वग़ैरह। उन खां अलावा एयर कंडीशन मूं वटि कोन्हे का जी। उन खां मां पंहिंजो सिहत जे लाइ इहो गर्मीअ जे करे दिलि जी धड़कन मुंहिंजी वधी थी वञे, उन खां पोइ तकलीफ़ घणी फील थो कयां, त उन जे लाइ मूंखे छा करणु खपे ऐं कहिड़े तरीक़े सां मां उन खां बची सघां थो? वॾी महिरबानी निसार, तव्हांखे जवाबु ॾींदो। वॾी महिरबानी साईं निसार अब्बासी खे जवाबु छा ॾियो? जे तव्हां चयो त डायबिटीज़ वारा माण्हू काफ़ी हीट खां मुतासिर थींदा आहिनि, साईं कहिड़ा एहतियात करे? साईं खे साईं पाण बि डॉक्टर आहे ऐं बहरहाल हिकिड़ी तजवीज़ जेका आहे त जेकॾहिं कंहिं वटि एयर कंडीशन सभिनी वटि न हूंदो त उनजो ख़ाली इहो ॿुधायूं त 50 खां मथे सालनि जा जेके माण्हू आहिनि थोरो ओल्ड एज वारा, उहे प्रोन घणा आहिनि हिन, ऐं उन में बि जेको डायबिटिक आहे ऐं वरी ब्लड प्रेशर वारो माण्हू आहे उनखे थोरो जल्दी सां हीट स्ट्रोक थी सघे थो। तंहिं करे कोशिशि हुनजी इहा हुजे त हू एक्सपोजर हुनजो हीट ॾांहुं इंडियन 2-3 कलाकनि में कोशिशि करे। ऐं तंहिंखां पोइ हुन में हूंदो आहे जेकॾहिं एहतियात आहे त केॾांहुं ज़रूरी निकिरणो पए थो त जीअं हिकिड़ी हेठि ईंदी आहे, जीअं हुनजे मथां हुन में छांव हुजे, वॾी टोप हुजे ऐं कपिड़ो पाण सां गॾु हिकिड़ो रखे, नंढिड़ो टॉवल आलो हुजे या हिकिड़ी बोतल हुजे पाण सां गॾु पाणी जी, त जेॾी महिल तव्हां सम्झो त थोरो त उहो हिते कंध ते रखी छॾे। हिते छा आहे त हीअ कंध जी जाइ जेका आहे एक्सपोजर घणो आहे हुनखे, इहा उघाड़ी आहे हुनजे साम्हूं, हितां ई सर्कुलेशन मथे नसूं वञनि थियूं, उतां जेके गर्मी खणी वञनि थियूं, त इहो जेके हितां हूंदो त जेका सर्कुलेशन दिमाग़ ते वञे पई उहा थोरी थधी रहंदी। ऐं जेकॾहिं थोरो वधीक सम्झे थो त माण्हू आर्म पिट्स में हीअ छो जो हिन जॻहियुनि ते वेस्कुलरिटी घणी हूंदी आहे, कच्छ में छा आहे त नसूं तमामु घणियूं वधीक आहिनि, हिते थोरो थधे पाणी वारा इहे जेके स्पॉन्ज ठाहे माना कपिड़े जा, उहे माण्हू अंदरि रखी छॾे। ऐं माण्हू हूअं राति जो किथे किथे किन ॻोठनि में हुते राति जो तमामु घणी लुक बि लॻंदी आहे त माण्हू सुम्हे या ॿिम्परे जो सुम्हे त हिकिड़ी चादर आली करे उहा बि माण्हू मथां रखी। खाधे पीते में कहिड़ा एहतियात करे? खाधे पीते में हिन जो कोई पाणी तमामु घणो, पाणी घणो पीए, लस्सी घणी पीए, पर अल्कोहल खां ऐं गरम शयुनि खां, गरम त चांहि कॉफ़ी ऐं अल्कोहल वधीक प्रोन आहे, माना जेको विस्की पीअनि था, शराब पीअनि था, उन्हनि खे वधीक थी सघे थी। डायबिटिक माण्हू खे वधीक तकलीफ़ थी सघे थी, छो जो उनजो बि रेगुलेटरी सिस्टम सॼो मुतासिर करे थो। डॉक्टर साहब अञा निसार मुंहिंजे ख़्याल में तव्हांजी ॻाल्हि सम्झी वियो हूंदो त पाण खे छांव में रखे ऐं जेके गर्मी खां बचंदो रहे, पाणी जो वधीक इस्तेमालु करे ऐं पंहिंजी डायबिटीज़ खे ऐं ब्लड प्रेशर कंट्रोल रखंदो त हीट वेव खां या गर्मीअ जे मुतासिर न थींदो ऐं पाण खे महफ़ूज़ ऐं सिहतमंद रखंदो। डॉक्टर साहब तव्हां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, अञा बि हिन खे वधीक ॻाल्हाईंदासीं, पर वक़्तु थियो नंढे वक़्फ़े जो। नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो।
वेलकम बैक नाज़रीन। अच्छा पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान डॉक्टर शफ़क़त अब्बासी सां शुरू कयूं। अच्छा अॾा साहिबु पाण ॻाल्हाए पियो त तव्हां चयो त गर्मी जो जेको आहे असां जेको थर्मोमीटर आहे उहो जॾहिं कंट्रोल नथो करे त गर्मी वधी थी वञे, त जॾहिं उहो कंट्रोल नथो थिए, जॾहिं टेम्परेचर 105 या 6 ते पहुचे थो, त सभ खां पहिरीं कहिड़ो ऑर्गन, छा दिमाग़ मुतासिर थींदो, दिलि थींदी आहे, कहिड़ा जिस्म जा ऑर्गन मुतासिर थियणु शुरू थींदा? सभिनी खां वधीक साईं जेके आहिनि उहे न्यूरॉन्स हिननि जा जेके आहिनि न दिमाग़ जा सेल्स उहे मुतासिर थियनि था ऐं उहो जेको सॼे जिस्म खे रेगुलेट करण वारी शइ ई माना दिमाग़ आहे। सही। हाणे उतां सिग्नल वञनि था, उहो ई सॼी बॉडी जे यानी हुनखे कंट्रोल करे थो। उन ते एॾी हीट जॾहिं अची थी वञे 105 खां मथे त ब्रेन माना ओॾांहुं हलियो थो वञे फेल्योर ॾांहुं, उहो पंहिंजो कमु करणु छॾे थो। ऐं उनजी पोइ पहिरीं निशानी इहा आहे त माण्हू यकदमि कन्फ्यूजन हिकिड़ी शुरू थी वेंदी, ओरिएंटेशन डिसओरिएंटेशन ते ख़बर न पवंदी आउं किथे वेठो आहियां, कयां छा पोइ छा, माना हिकिड़ी अजीब हुनजी सूरत हाल थी पंहिंजो पाण खे ई न पियो सम्झंदो त आउं आहियां किथे। इहा हिकिड़ी। ऐं उन खां पोइ जेका सीवियर हुनजी स्टेज आहे अनकॉन्शियस थी थो वञे, माना बेहोश थी वेंदो माण्हू। त इहा आहे 105 खां मथे जॾहिं डिग्री वधे थी, ऐं उहो बि माण्हूअ जी वरी पंहिंजी माना मैकेनिज़म आहे त केरु केतिरो बर्दाश्त करे थो। हिकिड़ो जेको माण्हू सॼी उमिरि एयर कंडीशन में रहियो आहे ऐं ॿाहिरि ओचितो थो एक्सपोजर आहे त उहो जल्दी मुतासिर थी वेंदो उन हीट खां, ऐं जेको उते कमु कंदो थो रहे ऐं उहो थोरो हुनखे पंहिंजो पाण खे एडजस्ट करे वियो आहे त उन में उहो करे थो वञे काफ़ी। त छो जो तव्हांखे ॿुधायमि त ॿिनि क़िस्मनि जा अलाह साईं मख़लूक पैदा कई आहे। त हिकिड़ी उहा आहे जेका हिन टेम्परेचर खे मेंटेन माना हुनखे रखिणो थो पए पंहिंजो पाण खे जिस्म खे, ऐं हिकिड़ी उहा आहे जेका हुन टेम्परेचर सां गॾु माना पाण खे मेंटेन हू कयो वञे। जीअं मच्छूं आहिनि, नांग आहिनि, इहे जेकॾहिं थधि थी त थधि सां उहो थधे टेम्परेचर में पंहिंजो मेटाबॉलिज़म सिस्टम उन्हनि जो हलंदो ऐं उन ई टेम्परेचर सां उहे हलंदा पिया। पर असां उन टेम्परेचर ते ईंदासीं त असां न बर्दाश्त न करे सघूं, ठीकु आहे न। त इहो जेको सिस्टम आहे अलाह साईं इहो रखियलु, उन में तव्हां कुदरत ॾिसंदो त तव्हांखे ॾाढो ताजुब थींदो त हिकिड़ो अजीब सिस्टम आहे त तव्हांखे जेका बि तकलीफ़ थिए थी उनजी रेमेडी यकदमि ब्रेन मां माना उनखे पहुचे थी, सिग्नल पहुचनि था, उतां वरी ॿिया सिग्नल निकिरंदा, डायरेक्शन्स निकिरनि थियूं ऐं मुख़्तलिफ़ ऑर्गन्स खे वञनि थियूं ऐं उहे यकदमि पंहिंजो कमु शुरू करे छॾींदा। जीअं ॿुधायां त जीअं हीट वधीक लॻी त सॼे जिस्म जूं जेके पेरीफरल जेके आख़िर में माना स्किन ताईं जेके नंढियूं वेसल्स हूंदियूं आहिनि यानी कैपिलरी जेके चवंदा आहिनि नसूं, जंहिंमां ब्लड लंघे थो पियो, उहा थोरी माना फूलजी वेंदी, डायलेट थी वेंदी ताकी गर्मी निकिरी वञे। ऐं जीअं वधीक सर्दी आई त उहो वरी यकदमि जेको आहे सुकुड़जी वेंदियूं ऐं कंस्ट्रक्शन हुनजी वेज़ो कंस्ट्रक्शन थींदी ताकी उहो गर्मीअ खे अंदरि पाण वटि जज़्ब करे सघे, छो गर्मी जी जेका जिस्म खे ज़रूरत आहे उहा निकिरी न वञे। ऐं जॾहिं माण्हू ॾकंदो आहे सीअ में अची तॾहिं माना उहे जेके मसल मतिलबु गर्मी में एतिरी गर्मी वधी थी वञे जो मेंटेन नथा करे सघनि, इन करे उहो थिए थो बेहोश। अच्छा जेकॾहिं हाणे हिन में ॿ शयूं, हिकिड़ो माण्हू अञा पाण महसूसु करे थो त मूंखे कुझु न कुझु का तकलीफ़ थिए पई, मां हाणे बेहोश थियण वारो आहियां या मूंखे का शइ, त उहो फौरन को पाण खे बचाव करे सघे थो उते जेसिताईं बेहोश थियण खां अॻु? जेसिताईं हुनखे डिसओरिएंटेशन ऐं जो कन्फ्यूजन शुरू नथी थिए, त जेकॾहिं कन्फ्यूजन ऐं डिसओरिएंटेशन थी वई त ओॾीमहिल हुनखे पाण ई सम्झ में न ईंदो त आउं कयां छा, आहियां किथे, छा पियो कयां। त हुनखे पहिरीं खां जेकॾहिं ॿुधायलु हूंदो त पोइ तूं एहतियात कर, इन स्टेज ते पहुचण ई न ॾिए हुनखे, त हिकिड़ी शइ अहिड़ी का रख पाण सां गॾु, तोखे थोरी बि गर्मी वधीक महसूसु थिए थी त मथे ते इहो हज ते थींदो आहे। हज ते त ॾिसो न माण्हू इहे वार जेके असांजा आहिनि उहे बि हिकिड़ी नेचुरल प्रोटेक्शन आहे। हज ते माण्हू वार बि कूड़ाए छॾिया ऐं डायरेक्ट हीट तव्हांजे दिमाग़ ते असरु करे मथे ते लॻे थी, ऐं हीउ जेको कध वारो हिसाबु आहे उहो बि जेको तव्हांजो एक्सपोजर आहे हुन ते, त ओॾीमहिल उन्हनि जो इहो ई हूंदो आहे। तव्हां ॾिठो आहे त हाजियुनि खे उते ई सम्झायो वेंदो आहे त हीउ गरम माना गर्मी में इहो पाणी जा इहे टुवाल थधा करे मथे ते रखी ऐं हलंदा पिया। पर जेकॾहिं एराम जी सूरत में आहे ऐं ओॾीमहिल माण्हू मथे ते मथो नथो ढके सघे त कमु घटि में कंध ते हू जेको आहे उहो थधे पाणी जा उहो रखंदा आहिनि। इहे बचाव जा तरीक़ा, मतिलबु जेको माण्हू अञा बेहोश न थियो आहे त उहो किथे छांव में वेही सघे थो, छांव में वेही सघे थो, पाणी यकदमि पंहिंजे मथे ते हारे सघे थो ऐं उनजो ऐं को कपिड़ो हुजेसि त उहो आम पिट्स में पंहिंजे बगलनि में थधो माना अहिड़ियूं शयूं रखी छॾे, बर्फ़ वर्फ़ जा टुक रखी, तॾहिं माना त यकदमि हुनजी सर्कुलेशन सही थी वेंदी ऐं
थर्मो रेगुलेशन हुनजी। अच्छा डॉक्टर साहब कहिड़ा एहतियात कजनि जीअं तव्हां ॿुधायो गर्मी खां बचण जा कहिड़ा एहतियात कजनि फ़ौरन इहे ॿुधायो त जीअं माण्हू पहिरीं गर्मी हुनखे लॻे ई न पोइ ईंदासीं त जेकॾहिं गर्मी खां बचण जा तव्हांखे ॿुधायो हिकिड़ो एहतियात त इहो आहे त इन वक़्तनि ते जिते गर्मी वारो टेम्परेचर जेकी महकमा मौसमियात जे तरफ़ां ॿुधाए थो हेल्थ डिपार्टमेंट जे तरफ़ां ॿुधायो थो वञे त इन टाइम में हू पंहिंजो कोशिशि करे त सिज ॾांहुं हुनजो एक्सपोजर घटि हुजे ऐं उन टाइम ते हू थोरो थधिकार वारी जॻह ते रहे छांव में रहे ऐं तंहिंखां पोइ ॿुधाए की अहिड़ियूं जेके हेड्स जीअं अंग्रेजी टोपियूं थींदियूं आहिनि जंहिंमें एतिरो एतिरो मथां हुनखे हूंदो आहे जेको शेड हुनखे ॾिए ऐं न त अहिड़ियूं टोपियूं बि ईंदियूं आहिनि जंहिंजे पोयां ईअं रुमाल वांगुरु हूंदो आहे जीअं त ॻिची हुनजी कवर रहे उनखे पाणी ऐं कपिड़ा हुनजा जेको कॉटन वारा अच्छा टाइमिंग जो को फ़र्क़ु पए थो सुबुह सवेरो कमु कजे शाम जो कजे उस जे टाइम ते घरनि में बिल्कुलु फ़र्क़ु पए थो केतिरो फ़र्क़ु तव्हां माना 12 बजे खां पहिरीं जेको आहे कमकार करे वठो वरी 2 कलाक जीअं हाणे इस्लामी तरीक़ो बि आहे त ज़ोहर जी निमाज़ खां 2 कलाक हिकिड़ो केलो गर्मी खां बची सघो त उन में तव्हां जेको आहे थोरो गर्मी खां बचो वरी जेको थोरो माना सिज लहे थो छो जो हीअ आहे टाक मंझंदि जॻह ते सिज बिल्कुलु नेज़े ते चइबो आहे न बीठो आहे ओॾीमहिल माना फुल गर्मी आहे उन वक़्त खे थोरो अवॉइड करिणो आहे ऐं उन टाइम ते थोरो माण्हू अहिड़ी थधिकार में या छांव में या ॿी का शइ ॻोठनि में न मिले त वण जी छांव में वेही रहे माण्हू ऐं थोरो को थधो कपिड़ो वपिड़ो पाण सां गॾु रखे पाणी रखे पाण सां गॾु इहे हुन जूं एहतियात जूं तदाबीर आहिनि पाणी घणो पीए छो जो जिस्म मां ओॾीमहिल वरी पघर बि घणो निकिरे थो त तव्हां डिहाइड्रेशन थी सघे थी त तव्हांखे अञा ख़ुश्की महसूसु थींदी त उन में पाणी तमामु इंटेक्ट पाणी रखिजे उहो बि गॾु हुजे उस ते वधीक न वञे हाणे ॿियनि मुल्कनि में ॾिसो हिकिड़ो तरीक़ो आहे त हुननि खे हिन में शर्मिंदगी फैली महसूसु न थी ऐं पाण सां छटी रखंदा आहिनि असां वरी असां सियारो हुजे ऊन्हारो हुजे बरसाति जो मौसम हुजे छटी रखणु माण्हू अलाए ऐं बि सम्झंदा कोन पर असां हिकिड़ो सुठो इंटीरियर में माण्हू पटको ॿधंदा आहिनि कपिड़ो रखंदा आहिनि कुल्हे ते उहो इहो बि बचाव आहे हा हिकिड़ी हिकिड़ो कामन आहे हर कंहिं कुल्हे ते पई आहे उहा थोरी पुसाए जेकॾहिं मथे ते रखी बची सघे अच्छा डॉक्टर साहब जेकॾहिं को माण्हू किथे बाज़ार में कंहिं रोड ते उहो उनखे गर्मी लॻी आहे उहो हुन वटि बेहोश थिए पियो या उते जेके माण्हू मौजूदु आहिनि उहे उनखे कहिड़ो इलाजु करे सघनि था कीअं उनखे गर्मी खे बचाए सघनि था उहे छा कनि उते हाणे त ॾिसो त असांजे कराची में या हुन शहरनि में बि घणनि में मूं ॾिठो आहे त माण्हू मुख़ियर हज़रात जेके आहिनि उहे हींअर बि इहो कनि पिया माना त जॻहियुनि ते हिकिड़ियूं सबील जीअं ठाहिबी आहे पाणी जी हिकिड़ो वॾो टब रखी छॾियऊं हुन में नंढड़ा नंढड़ा जेके टुवाल जा टुकर हूंदा आहिनि जेके रुमाल जेतिरा हूंदा आहिनि उहे हुते आला करे रखियो वेठा आहिनि जेको अहिड़ो मज़दूर लंघे पियो रोड तां लंघे पियो भई मथे ते रखी छॾ बाबा तूं पाए छॾ पाणी थधो पी वञे या हिते थोरो वेही रहो हिते हिकिड़ो पंखो रखियो हुजे त उहा बि माना बचाव जो तरीक़ो आहे पर जेको माण्हू मुतासिर थियो आहे जेको बेहोश थी वियो आहे त उते जेके माण्हू मौजूदु आहिनि रोड में बाज़ार में उहो फौरन हुनजो कहिड़ो इलाजु कयूं असां फौरन जीअं पोइ साल बि ग़लती कई न माण्हू वरी यकदमि हुनखे खयों ऐं भॻो इस्पताल न हाणे इस्पताल में जेसिताईं पहुचनि त कलाकनि में हुनजो हाल ख़राबु थी वियो त पहिरीं त हुनखे इमरजेंसी ट्रीटमेंट ॾियणी आहे इमरजेंसी ट्रीटमेंट हुनजे मथे ते पाणी हारियो हुनजे जिस्म ते पाणी हारियो हुनखे कंहिं थधी जॻह ते विहारियो जेका शइ तव्हांखे नथी मिले त कंहिं बि पने सां अख़बार सां हुनखे थोरी हवा हणो ताकी उहो थिए थोरो माना हुनजी जेसिताईं एम्बुलेंस अचे तव्हां कंहिं ते कॉल कंदव पर जे तव्हां पंहिंजी गाॾीअ में बि खणी था वञो त एसी वेसी जेके तव्हांजी गाॾी में आहे त उहा हलाए छॾियो पर उन सां गॾु गॾु हुनखे थोरो पाणी जो थोरो चङी तरह फुआरो करे छॾियो त जेकॾहिं गर्मी खां इंटरवेंशन जो आसान तरीक़ो आहे त मुख़्तलिफ़ बाज़ारनि में रोडनि ते इस्पतालनि में डिस्पेंसरियुनि में जेकॾहिं थधे पाणी जो इंतज़ाम उते जेको बि माण्हू मुतासिर थिए उनखे फौरन थधो पाणी या नलके जो पाणी हुजे हुनजी गर्मी घटाइजे 4-5 ॾींहं थियनि था न जेका असांखे पहिरीं ॿुधायो थो वञे त हीअ 4-5 ॾींहंनि में हीट वेव वधंदी उन में जेके दुकानदार आहिनि जेके वॾा वॾा कारोबारी माण्हू आहिनि पंहिंजे दुकान जे साम्हूं बि अहिड़ी का हिकिड़ो रखी छॾीनि हा फ़ाइदेमंद आहे ऐं माण्हू कनि था नेकी जो कमु कनि था पर हुननि खे इहो ॿुधायल हुजे त हीउ कमु कयो त इनशा उहो कमु थींदो ऐं हुन मां इलाही फ़र्क़ु पवंदो इलाही फ़र्क़ु पवंदो ऐं ख़ासि तौर ते अहिड़नि इलाइक़नि में जीअं कारादर आहे मीठादर आहे सॼो ॾींहुं मज़दूर आहिनि इस्पताल न जिते मज़दूर वीचारा आहिनि 24 कलाक थेला पिया हलाइनि हथनि तां रेड़ा खयो पिया हलनि
इन्हनि जॻहियुनि ते इन शइ जी ज़रूरत मजबूर आहिनि त सिज जी रोशनी में कमु करण ते मजबूर आहिनि छो त उनखे घर रहणो त उन्हनि जे जेकॾहिं इन्हनि इलाइक़नि में इहो जेकॾहिं हुजे त वधीक अच्छा डॉक्टर साहब मतिलबु इहा त जेकॾहिं के माण्हू किथे बि गर्मी जी वजह सां बेहोश थियो त उन ते फौरन पाणी विझे माना इहो उनजो बचाव आहे उनजो फौरन पाणी विझे ऐं पाणी जेको तव्हांखे ॿुधायुमि त तव्हांजी सर्कुलेशन घणो करे कच्छनि मां हिते घणो जेको आहे उहो जेको बि पाणी हुजे जेकॾहिं बर्फ़ जो न आहे त सादो पाणी बि सादो पाणी हुजे बर्फ़ जो न हुजे बर्फ़ जी ज़रूरी कोन्हे त ओॾी महिल हुजे पर जेको पाणी खे कुदरत अहिड़ो सिस्टम रखियो आहे पाणी तव्हांजी गर्मी खे घटाए थो अच्छा जेकॾहिं हू पी सघे थो का शइ त पोइ हुनखे कुझु पियारिजे पर पाणी पियारिजे ऐं हुनखे पर उन में हिकिड़ी शइ तव्हांखे ॿुधायां त कोल्ड ड्रिंक्स जेके आहिनि न उन्हनि खे अवॉइड वधाईंदियूं ई आहे त हिकिड़ो थींदो आहे हाइपरटॉनिक सॉल्यूशन थींदियूं आहिनि हिकिड़ियूं थींदियूं आहिनि हाइपरटॉनिक जेके आहिनि उहे वरी अञा जेसिताईं मां माना त उहो माना त तव्हां ॾिसंदो न हिकिड़ो पाणी रखो तव्हां पाण नंढे हूंदे हिकिड़ो तजुर्बो कंदा हुआसीं केमिस्ट्री में त हिकिड़ो विच में परदो रखियो हेॾां लूणु आहे हेॾां ख़ाली कुझु कोन्हे हिन में पाणी विझो हिन में पिणु विझो लूण वारे पासे जेको पाणी उहो छिके वेंदो त कशिश करे थो जेकॾहिं वधीक उहो ताक़तवर बजाए हुनजे जो हीट खे कढे उहो हीट खे वञी एब्ज़ॉर्ब करणु शुरू कंदो त हाइपरटॉनिक पाणी सुठो आहे पाणी उनजे जॻह ते माना इहे कोको कोला इहे पीआरणु न खपनि इहे तमामु सुठी शइ मतिलबु एट टाइम इहो आहे त जेॾी महिल को माण्हू जंहिंखे मिले ऐं नाज़रीन डॉक्टर साहब ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त पाणी जेको आहे उहो गर्मी खां बचाव जो तरीक़ो आहे जेॾी महिल जिते बि को माण्हू हीट स्ट्रोक करे बेहोश थिए थो या मुतासिर थियो त उन ते फौरन पाणी विझो जेको बि पाण मौजूदु आहे उनजी गर्मी घटायो उनखां पोइ उनखे अस्पताल खणी वञो छो त जेकॾहिं उनजी गर्मी न घटाईंदो त जेकॾहिं गर्मी वधंदी वेंदी त उहो काफ़ी मुतासिर थी सघे थो ऐं उनजो ॿिया जेके जिस्म जा उज़ान उहे बि मुतासिर थी सघंदा त गर्मी खां बचाव जो तरीक़ो आसान आहे त पाणी उनखे पीआरियो जेकॾहिं पी सघे थो जेकॾहिं बेहोश आहे त पाणी उन तां विझो थधो पाणी आहे त इहा अञा वधीक नेमत आहे त उहो त अञा सुठी ॻाल्हि आहे त उहो उनजी गर्मी घटंदी त उहो जेको सो गर्मीअ खां मुतासिर न थींदो बीमार न थींदो माना पाणी जी वॾी अहमियत आहे पाणी जो इंटरवेंशन आहे त असां गर्मीअ खां बची सघूं था पाणी मतिलबु तमामु हिकिड़ी सिंपल शइ आहे जेका हर शइ अवेलेबल आहे बर्दाश्त करे सघे थो मिली सघे थो उन करे माना त उहा बाक़ी तव्हां बि हेल्थ डिपार्टमेंट में रहिया आहियो तव्हांजो बि काफ़ी कमु रहियो आहे हिन वक़्तु गवर्नमेंट जो इहो आहे त असां जेके मुख़्तलिफ़ कराची में असां सेंटर 200 या 300 जे तरीक़े मुख़्तलिफ़ इंटरवेंशन सेंटर आहिनि जेके कुल उते पाणी जो इंतज़ाम आहे डॉक्टर जो पहिरियां में त इन सां को फ़र्क़ु पवंदो बिल्कुलु पवंदो पर हाणे ॻाल्हि इहा त जेके हॉस्पिटल आहिनि माण्हू ॾिसो न माण्हू जे लाइ रेमेडी छा आहे त खणी हॉस्पिटल पहुचायो पर जेके वञे हॉस्पिटल में कुझु न हुजे हॉस्पिटल में त एक्चुअल हुन वटि हूंदियूं दवाऊं हू दवाऊं ॾींदो ड्रिप हूंदी हाणे उन में छा आहे हॉस्पिटल में को अहिड़ा तव्हां यूनिट ठाहे छॾियो जंहिंमें एयर कंडीशन लॻो पियो हुजे जिते थधिकार हुजे जीअं अहिड़ो हीट स्ट्रोक जो माण्हू को अचे थो त फौरन उनखे वञी उते रखो पहिरियों इलाजु उनजो इहो आहे दवा त इलाज ई कोन्हे न हुनखे थधि में रखिणो आहे त हाणे हॉस्पिटल में यकदमि पहुतो न हॉस्पिटल वारा छा कनि इहे इंतिज़ाम हुअणु खपनि हॉस्पिटल में तव्हां हुननि जो हिकिड़ो ख़ासि जीअं हिकिड़ो आइसोलेशन वार्ड ठहंदो आहे इन क़िस्म जो उन में भला जेकॾहिं एयर कंडीशन आहे त का बर्फ़ जी नादी वादी वठी रखी छॾियो पंखे लॻाए हलाए छॾियो उन में हिकिड़ो हुजे ऐं उन में हिकिड़ो स्प्रे थींदो आहे न जीअं असां कंदा आहियूं पाणी जो स्प्रे हुनखे जेको सो सॼे जिस्म ते कजे माना थोरो मुंहं ते हणिजे त कंध ते हणिजे बगलनि में हणिजे अहिड़े माण्हू खे त फौरन छा चवंदा आहिनि त लेटाए तव्हां कपिड़ा वपड़ा हुनजा हटायो ऐं हुनजी जेको हिकिड़ो हुनखे ख़ासि तौर ते हिते जेको असां चॾनि में चवंदा आहियूं त हिते बि सर्कुलेशन घणी आहे कच्छनि में बि आहे इन्हनि ॿिनि जॻहियुनि ते तव्हां हुनखे थधो पाणी या कुझु विझंदो मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कराची जे या ॿारहणी में जेके डिस्पेंसरियूं या अस्पतालूं उते जेकॾहिं थधे पाणी जो इंतज़ाम आहे डॉक्टर जो इंतज़ाम आहे अहिड़ो जेकॾहिं वेझा कूलिंग सेंटर आहिनि त इन मां काफ़ी फ़ाइदो वठी सघिजे बिल्कुलु थिए आम माण्हू जेसीं अस्पताल पहुचे त उते बि उनखे फ़ाइदो त असां मतिलबु हीट स्ट्रोक खां माण्हू बची सघनि था बिल्कुलु बची सघनि था हाणे मां तव्हांखे ॿुधायां न आउं त रहियो आहियां हेल्थ में हींअर माना हिकिड़ो त तव्हां कॾहिं हलिया वञो त कैजुअलिटीज़ में
हाणे कैजुअलिटी में ई माण्हू भॼंदो न। हा उते इंतज़ाम अहिड़ा हुअणु घुरिजनि उते वञो त उते कैजुअलिटी जेको आहे उन जो ई एसी ख़राबु लॻो पियो हुजे ऐं उते अञा अहिड़ी सफोकेशन हुजे। काफ़ी सुठा इंतज़ाम कया आहिनि, कुझु सेंटर खोलिया विया आहिनि, कुझु मां ॾिठा बि आहिनि मुख़्तलिफ़ जॻहनि ते। अच्छा डॉक्टर साहब टाइम बि ख़तमु थी वियो आहे, ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हियूं त बचाव जा तरीक़ा बि तव्हां ॿुधायो, इलाज जेको तमामु सुठो आहे, जेके थधो पाणी इस्तेमालु करियो त गर्मी खां बची सघिजे थो। पैगाम छा हूंदो डॉक्टर शफ़क़त अब्बासी तव्हांजो? पैगाम साईं मुंहिंजो इहो आहे त जीअं अंग्रेज़ी में चवंदा आहिनि त प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। बिल्कुलु सही। अवेयरनेस हर बीमारीअ जी ऐं उनजी पहुचाइणु खपे माण्हू खे। ऐं उन अवेयरनेस में माना जीअं असां ॿुधाईंदो बाबा सिगरेट पीअण सां तव्हांखे हीउ नुक़सानु थो थिए, गर्मी में निकिरण सां तव्हांखे हीउ नुक़सानु थो थिए, ऐं मच्छर जे कॾहिं खाई वञे थो त तव्हांखे अहिड़ी डेंगी बि थिए थो, मलेरिया बि थिए थो। त इहा प्रिवेंशन उनजी कीअं कजे, बचाव कीअं कजे, इन खां पहिरीं जो माण्हू बीमार थिए पोइ वेठो इलाजु कराए। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि त जिन खे हिकिड़ो दफ़ो हीट स्ट्रोक थी चुको आहे उन्हनि उहे वरी प्रोन आहिनि उनखे ॿियो दफ़ो तमामु घणो एहतियात करण जो, ॿियो दफ़ो हीट स्ट्रोक वरी उहो शायदि थी सघे जल्दी एॾो बर्दाश्त न करे सघे। वॾी महिरबानी डॉक्टर शफ़क़त अब्बासी, तव्हां हिते असां तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन डॉक्टर शफ़क़त अब्बासी असां सां गॾु जेको हीट स्ट्रोक या गर्मीअ बाबति असांखे ॼाण ॾेई ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त पहिरीं त जेके बचाव जा तरीक़ा आहिनि गर्मी खां उहे उन्हनि ते अमल कयो। उन सां गॾो गॾु जेकॾहिं कंहिंखे हीट स्ट्रोक थी वञे त फ़ौरन पाणी इस्तेमालु करियो, उन ते पाणी विझो ऐं उनखां पोइ उनखे अस्पताल वठी वञो। जेकॾहिं डॉक्टर साहिब जी इन्हनि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां गर्मी या हीट स्ट्रोक खां बची बि सघूं था ऐं जेके माण्हू मुतासिर आहिनि उन्हनि खे बचाए सघूं था। डॉक्टर साहिब जी इन्हनि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशपावर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।